अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। मां आहियां उनसा शाह। उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। ऐं मूं सां गॾु आहिनि सजाद सुहाग। अस्सलाम वालेकुम ऐं वेरी गुड मॉर्निंग, वेरी वार्म वेलकम चऊं था सभिनी गरबातनि खे जेके असांखे जिथे जिथे ॾिसनि था उते उते दिलि जी गहराइनि सां भली का अचो था। ख़ुशि जो आबाद जो। तव्हां कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अॼु तव्हांजो नालो जेको आहे न, मूंखे सॼो जेको आहे न, ताकी माण्हुनि खे बि ख़बर, तव्हांखे उन ॾींहुं मां तव्हांखे चयो, तव्हां ॻाल्हि जेका आहे न मुंहिंजी कटे वरिती। अॼु तव्हांखे सॼो नालो ॿुधाइणो आहे। स्टार्ट में ईअं ॿुधाए छॾियां नालो? चलो, ऑफिशियल नालो जेको मुंहिंजो मुंहिंजो अक्सर माण्हुनि खे, घणनि दोस्तनि खे ॾिसण वारी ख़बर आहे, मुंहिंजो नालो आहे सॼो जेको सर्टिफिकेट में लिखंदो आहियां, सजाद हैदर जान खान सुहाग। यानी कि 5 नाला आहिनि तव्हांजा। तव्हां यूनिवर्सिटी में फॉर्म भरींदा हूंदा न? वरी रिपीट कयो। मूंखे यादि आहे चङी तरह असां प्रोग्राम कयोसीं, शैला ऐं असां होस्ट हुयासीं। शाज़िया ख़ुश्क साहिबा महिमान हुई ऐं शाज़िया ख़ुश्क ऐं शैला ॿिन्ही गॾिजी मुंहिंजी क्लास वरिती, जेका मूंखे अॼु ॾींहुं यादि आहे। हुन में त वीरू गोपाल वर्मा अय्यर अलाए हिकिड़ो फिल्म में हिकिड़ो को सीन हुयो, हुननि ॿुधायो मूंखे। ऐं जेको बाद में वञी करे मूं ॾिठो उहो सीन, त वाक़ई हुन में हिकिड़े माण्हू जो नालो एॾो वॾो हूंदो आहे। सो ऑफिशियली मुंहिंजो नालो इहो आहे। जेके यूनिवर्सिटी में तव्हां यूनिवर्सिटी में खाना ॾिठा हूंदा आहिनि, जेके खाना भरींदा आहिनि, ब्लॉक्स जेके हूंदा आहिनि, त माण्हू भरींदा आहिनि, चवंदा आहिनि हेॾा वॾा खाना ॾिना अथनि। इहे यूनिवर्सिटी में खाना मां 2 पंहिंजा हथ जा ठाहींदो हुउसि। मथी लाइन जेका हूंदी उनखे मां एड कंदो हुउसि 2 खाना, तॾहिं मुंहिंजो नालो पूरो वेंदो। ऐं उहो गैप ॾियणो हूंदो हुयो, त उहो उनखे प्रैक्टिस। अच्छा, तव्हांजो नालो रखियो कंहिं आहे एॾो वॾो? भला इहो ॿुधायो। छो त मूंखे पंहिंजो नालो यादि आहे कीअं रखियो। अच्छा, तव्हांखे यादि आहे कि कीअं रखियो? जी आउं प्राइमरी स्कूल में हूंदो, साईं रजब साहब अलाह साईं वॾी हयाती ॾे। अच्छा, उहे असांजा क्लास टीचर हूंदा, त तॾहिं बाबा SDO हुया दादू जा। त बाबा चयो, अलाए कुझु यादि आहे, चई तुंहिंजो नालो आहे सजाद अहमद सुहाग, अलाए सजाद अली सुहाग, अलाए छा। अॼु मुंहिंजी दिलि थी चए मां तुंहिंजो नालो रखां। इहो बाबा जे ज़हन में हिकिड़ो उन जो को दौर में को अफ़सर हूंदो जंहिंजो इहो पूरो नालो हूंदो सजाद हैदर जान खान। अच्छा, जी हा, सही। त पोइ चई मां तुंहिंजो नालो उअं ई रखां थो, थोरो चेंज हुजे नालो। अच्छा, पोइ स्कूल जॾहिं वियुसि पियो, त बाबा मूंखे हथ मां वठी वञी ऐं उस्ताद खे चयो, बाबा हिन नालो ड्रा हिन मां, हिन नालो अॼु खां वठी रजिस्टर्ड में लिखीसि सजाद हैदर जान खान सुहाग। ऐं बैंक वेंदो आहियां, ॿाहिरि वेंदो आहियां, पासपोर्ट ते मूंखां वाक़ई पुछंदा आहिनि इहा ॻाल्हि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, करे तव्हांजो नालो जीअं 5 तव्हां ॿुधाया, ठीकु आहे, हुन मां को हिकिड़ी शइ मिस थी वञे? हा, थी वेंदो आहे। तव्हां सां पाण ईअं गबल न, मूंसां न, मुंहिंजी नंढड़ी जो पासपोर्ट ठहिणो हुयो। अच्छा, त उन में फादर्स नेम में हुयो सजाद हैदर खान। अच्छा, उन में जान न हो। ऐं मां हिते हुयुसि कोन, हुते US पासपोर्ट आहे। त उहो पूरो असां वरी उहा पूरी साइकिल रिपीट कईसीं, त सिर्फ़ु जान रहिजी वञे, त पोइ मतां अॻियां हली को पासपोर्ट में को डॉक्यूमेंट में को मसइलो थिए, त असांखे वरी एक्सरसाइज़ करणी पई हुनजी डॉक्यूमेंटेशन में, नंढड़ी जे में, त उन नालो पूरो हुजे फादर्स नेम में सजाद। यानी कि इहो नालो तव्हांजो पोइ मतिलबु तव्हांजो रखियो वियो प्राइमरी स्कूल में? अॻु में मुंहिंजो 6ठी जो नालो न आहे। सही, 6ठी नालो सजाद आहे। सही, बाक़ी इहे सभु एड थींदा रहिया आहिनि। ठीकु आहे। हाणे ॾिसो न, जेका दुनिया आहे उहा एतिरी शॉर्ट पई थिए, हर शइ जेका आहे उहा नंढी थी वञे। पहिरीं एॾियूं वॾियूं टीवियूं हूंदियूं हुयूं, हेवी टीवी, एॾा वॾा नाला हूंदा। ऐं न कंप्यूटर जो सॼो, हाणे ॾिसो स्लिम उहो अची विया, स्मार्ट TV अची विया, स्लिम अची विया। पोइ वरी सेल फोन्स जॾहिं स्टार्ट में ईंदा हुआ, शुरू में आया हुआ, केॾा वॾा हेवी हुआ। ऐं पोइ हुन खां पोइ वरी जेका आहिनि नंढा सेल फोन्स अचणु शुरू थी विया, त लाइफ बि ज़िंदगी बि ईअं ई घटि थींदी वञे, शॉर्ट थींदी वञे। ऐं जॾहिं मंडे ते असां ईंदा आहियूं त सोचंदा आहियूं सॼो हफ़्तो कीअं गुज़रंदो, ऐं पोइ वरी ट्यूसडे खां पोइ वेनसडे, जीअं अॼु वेनसडे आहे, वेनसडे बि थी वियो, ऐं हुन खां पोइ वरी फ्राइडे बि अची वेंदो, वरी चवंदासीं हाणे 2 ॾींहंनि जी छुटी आहे। सही था चओ। अदी नसीम बि अची चुकी आहे असां वटि, ऐं इन नाले खे अदी नसीम जी जेका आहे उहा रेसिपी बि इलाही शॉर्ट हूंदी आहे। 30 मिनट्स में अदी नसीम जेका आहे उहा रेसिपी तयारु करे रखंदी आहे। न त पहिरें ज़माने जो, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग अदी नसीम, पहिरें ज़माने में सॼो ॾींहुं लॻी वेंदो हो किचन में, न मसाला पीसण में, करण में। अॼु पुराणे दौर में माज़ी में मूंखे प्राइमरी में वठी वई, ऐं
न ईअं हो न मसाला पहिरीं साबित मसाला ईंदा हुआ पोइ उनखे पीसंदा हुआसीं सभु मायूं मिली पोइ सुकाईंदियूं हुयूं मसालनि खे पोइ वरी पीसंदियूं हुयूं हाणे वरी ग्राइंडर ब्लेंडर इहे अची विया आहिनि हा पैकेट वारा मसाला हाणे त अची विया आहिनि बिल्कुलु पैकेट में आहिनि ऐं चमचो विझो ऐं हुन में विझी छॾियो ऐं मिक्स मसाला बि अची विया आहिनि बिल्कुलु ईअं आहे मां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज़हन में अची वई आहे त घर भातियुनि सां शेयर कजे तव्हां सां अॻु में असां शेयर कई हुईसीं पर अॼु जी तव्हां नालो जो ज़िक्र वरितो न त इन ते मूंखे कुझु यादि आयो मूंखे यादि आहे असां नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं मॉर्निंग शो हलंदो मुस्तनसर हुसैन तारड़ साहिबु कंदा हुआ अच्छा त उन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई उन दौर जी ॻाल्हि मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे छाकाणि त मां नाले जे करे मूं यादि कई बि सही ऐं मूंखे यादि रहिजी बि वई उन ॻाल्हि कई त 1994 में साउथ अफ्रीका में हिकिड़ी शादी थी ऐं उन शादी 1994 में शादी थी ऐं उन शादीअ में जॾहिं उनजो निकाह चइजे का रस्म चइजे या नालो लिखंदा आहिनि वॉट एवर त जॾहिं उहा थी पए त उन घोट जो नालो जीअं ई उन पॉप वरितो या जेको चर्च में हुयो उनजो नालो वरितो ऐं टेप सोल्यूशन आई एम सॉरी टेप रिकॉर्डर ते ऑन करे छॾी कैसेट उहा कैसेट हली ऐं उहा कैसेट हली 40 मिंटनि ताईं उन माण्हू जो नालो हुयो जंहिंमें टोटल नाला मिलाए जेको अॼु ॾींहुं मूंखे यादि आहे भले गिनीज़ में बि उनजो नालो आहे 2310 नाला अॼु ॾींहुं मूंखे यादि आहे 2310 नाला मिली करे उन घोट जो नालो हुयो जेको 40 मिंटनि ताईं टेप रिकॉर्डर हुयो ऐं जेका कुंवार हुई उनजो नालो दुनिया में नंढे में नंढो नालो उन कुंवार जो हो ऐं उहो उन कुंवार जो नालो हुयो एतिरो वॾो नालो जी मतलब ये गिनीज़ बुक आहे मां कपां जी ॻाल्हि नथो कयां ऐं मूंखे यादि आहे हा एग्ज़ैक्टली उन कुंवार जो नालो दुनिया में नंढे में नंढो नालो हुयो ली हा ज़बरदस्त ऐं उनजो नालो ॿुधायो जंहिंजो 40 मिंट नालो हलियो उनजो नालो ॿुधायोमांव 2310 नाला जेके हलिया 40 मिंटनि ते जेको टेप रिकॉर्डर हलियो त उहो नाला आया त दुनिया जी हिकिड़ी मुनफरद शादी थी 1994 में साउथ अफ्रीका में यानी कि पॉप बि नालो उनजो न वठी सघियो बल्कि शुरू वारो नालो वठी टेप रिकॉर्डर हलाए छॾी उन नाला पे हलिया सो ही ऑन रिकॉर्ड आहे सो हाणे अदी नसीम जी अदा 30 मिनट्स जी शॉर्ट रेसिपी ॿुधायो असांजा नाला रेसिपी जा नाला या मुंहिंजा नाला सभई नाला गॾु सॼी ॿुधायो हाणे घर में त घणा ई नाला हूंदा आहिनि सॾींदा आहिनि हा बाक़ी रेसिपी जो त घर में छा सॾींदो अथव भाई अॼु नालनि ते ज़िक्र निकिता था जी जी बाबा मूंखे सॾींदो नशो अच्छा उहो सॾींदो नशो सॾींदो अम्मा सॾींदी हुई नसीमा माना हुनखे ॾाढो ॾुखियो लॻंदो हुयो उहे त रखियल हुयो नसीम त हुनखे शायदि ॾुखियो लॻंदो हुजे त इन जे करे बाबा पोइ शार्ट में नशो सॾींदो हुयो मुंहिंजी धीअ जो नालो आहे सोफिया ठीकु आहे पोइ मां बि हुनखे प्यार सां करे कॾहिं सोफ़ो सॾींदो आहियां सोफ़ो ऐं कॾहिं ईअं त पोइ तव्हांजी ॻाल्हि आहे त बाबा जेके नाला रखंदा आहिनि बाबा जेके से ईअं रखंदा आहिनि थोरा चेंज हाणे रेसिपी ॿुधाए रेसिपी में असांजी ही थोरी डिफरेंट अदाशान कहिड़े नाले सां सॾींदो आहे तव्हांखे उहो जानम सॾींदो आहे जानम सेंसर कयो भई सेंसर भले हाणे तव्हां पुछो था ॿुधाइण में चाहे हाणे जेको आहे हक़ीक़त आहे ज़बरदस्त सभिनी जे साम्हूं या न सभिनी जे साम्हूं सॾींदो आहे जानम अच्छा हा सभिनी जे साम्हूं सॾींदो आहे भले मां ॿाहिरि शॉपिंग ते हुजां हिकिड़ो इम्तियाज़ में हू पंहिंजी वाइफ खे सॾे पियो जानम मुंहिंजो शान ही तव्हांजी कॉपी करे थो चई ॾिसां सोचे मुंहिंजो तूं मूंखे बार सॾियो न हुन में स्टार्ट करे छॾियो ऐं तव्हां छा सॾींदा आहियो मां शान ई सॾींदी आहियां शान ई सॾींदा आहियो नंढपण खां कोई मां कोई नालो न रखियो अच्छा पाण में कहिड़ी ॿोली ॻाल्हायो सिराइकी अच्छा जी जी सिराइकी हिकिड़े ई मतिलबु चाचे जो पुटु आहे त सिराइकी हिकिड़े ई चाचे जा पुट सॻा सोट सोट अच्छा अक्सर असां में जेको सोटनि जी ऐं मासातनि जी शादी थींदी आहे त पोइ उहे हिक ॿिए खे अञा शादी खां पोइ बि मसात ॿुधंदा बि आदत पइजी वेंदी आहे नंढे हूंदे सोट मसात उहा हूंदी आहे पाठ ॿुध त सही ईअं थिया ईअं थिया ॻोठनि में ईअं ई हूंदा न पंहिंजे जेको आहे रिश्ते सां माना ओड़े तरीक़े सां तव्हां अच्छा ज़बरदस्त रेसिपी रेसिपी आहे असांजी इन जी सऊदी अरबिया हा आज सऊदी अरब वञूं सऊदी अरब आहे त इंडिया जी रेसिपी पर सऊदी अरब वारा इनके घणे में घणो सऊदी अरबी लाइक कंदा आहिनि अच्छा चिकन डेबियाज़
डेबियाज़ा ओके डेबियाज़ा चिकन डेबियाज़ा हिन में असांजो जेको पहिरियों प्रोसेस आहे मैरिनेट जो माना मिक्स करे रखण जो जी मिक्स करे रखण जो चिकन खे मैरिनेट ॻाढ़ा मिर्च लूणु कारा मिर्च ऐं ऑयल विझी इनखे 30 या 50 अगरि कंहिंखे टाइम हुजे त राति जो बि करे रखे सघे थो न आहे त 10 मिंटनि में बि करे सघे थो पोइ असांजो प्रोसेस में ॾही में असां मसाला जेके तव्हांखे ॿुधायां थी पहिरीं मसाला पोइ असां ऐड कंदासीं चिकन पाउडर आहे 1 चम्मच ज़ीरो पाउडर आहे 1 चम्मच कुटियल मिर्चूं आहिनि 1 चम्मच सुका दाणा पीसियल उहो 1 चम्मच लूणु हस्बे ज़ाइक़ा तव्हांजी मर्ज़ी आहे जेतिरो विझो हल्दी आहे टीस्पून हेड जी पोइ असां हिन जो इहो हिकिड़ो चमचो पूरो हिन में ॾही में असां हिकिड़ो पेस्ट ठाहींदासीं हिनखे पेस्ट ठाहे उहो रखंदासीं पोइ असांजी वेजिटेबल आहे वेजिटेबल में असांजे शिमला मिर्च बसर सावा दाणा थूम अदरक जो पेस्ट जेको असां ॾींदासीं अगरि तव्हांजी मर्ज़ी आहे कंहिं सब्ज़ी खे स्किप करणु चाहियो त भले तव्हां हिकिड़ी सब्ज़ी नथा विझी सघो अगरि वधीक विझणु चाहियो उहो बि तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे जेको विझी सघो था हिन में जेको हाणे प्रोसेस कंदासीं असां ठाहिण वारो ऑयल विझंदासीं 5 चम्मच उन खां बाद में बसर थोरो बसर जो ब्राउन दाग कंदासीं जेको असां पेस्ट ठाहियो उहो विझी हिन में पोइ असां हिनखे चिकन खे विझंदासीं चिकन विझी पोइ हुनखे चिकन खे उन टाइम ते असांखे 10 या 5 मिंट मतिलबु हुनखे पचाइणो आहे सही तरीक़े सां पचाए पोइ पाणी विझंदासीं थोरो वरी ॿीहर पचाईंदासीं वरी थोरो पाणी विझी उन खां बाद में पोइ असां जेका सब्ज़ी कटींदासीं पोइ पंहिंजी शेप सां जीअं कटियो क्यूब्स कटिंग करो डायमंड कटिंग करियो जो बि कटिंग करियो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे पोइ विझी हुन में पाणी में विझी पोइ वरी ॿीहर थोरो मतिलबु पचाईंदासीं 4-5 मिंट उन खां बाद में पोइ गार्निश कंदासीं सावा दाणा ऐं इहो बसर जेका ग्रीन बसरनि जा पार्ट हूंदा आहिनि सावा बसर उहे सावा बसर विझी पोइ असांजी डिश तयारु आहे चिकन डेबियाज़ा ज़बरदस्त सऊदीअ जी हिकिड़ी न्यूज़ हुई तव्हां बि ॿुधी हूंदी की सऊदी हुकूमत जेको आहे जेके औरतूं महरम जे बग़ैर हज ऐं उमिरो करणु चाहिनि थियूं त उहे करे सघनि थियूं पहिरीं अलाउ न हो पर हाणे सऊदी गवर्नमेंट जो कयो अलाउ करे छॾियो आहे पर ग्रुप में जेके आहिनि औरतूं महरम जे बग़ैर करे सघनि थियूं उमिरो ऐं हज बिल्कुलु ईअं आहे सुठी ॻाल्हि आहे बहरहाल आस्ते आस्ते हू पंहिंजे टर्म्स एंड कंडीशन्स चेंज कंदा रहिया आहिनि ऐं बहरहाल हाणे उहा मूंखे कंफर्म न आहे इन करे मां नथो करे सघां छाकाणि कंफर्म थींदी त पोइ शेयर कबी कुझु शयूं ॿियूं बि असां ॿुधियूं आहिनि पर ड्राइविंग लाइसेंस स्विमिंग इहे सभु शयूं त औरतुनि जे हवाले सां उन्हनि अॻु में ई ॾेई छॾियूं आहिनि कुझु ॿिया स्टेप्स बि आहिनि जेके उन्हनि कया आहिनि पर हींअर ऐं नथो कंफर्म मूंखे न आहे इन करे मां नथो ॻाल्हि करे सघां ऐं अॼु तव्हां असांखे ॿुधायो त असांजा छा था चवनि सितारा अॼु जा सही आहे तव्हां नथा ॿुधायो असां ॿुधाए छॾियो का ॻाल्हि कोन्हे ठीकु आहे अचो तव्हां बि अचो अॼु ख़बर पवंदी ऐं जेके सुठा लॻनि उहो सितारा उन्हनि ते अमल कनि जी हमेशह जंहिंजी बि पॉज़िटिव ॻाल्हि आहे उहा माण्हुनि खे जेका आहे सुठी बि लॻंदी आहे ऐं जेका आहे वठणु घुरिजे जेका बि माहौल में या माण्हुनि जी पॉज़िटिविटी आहे उनखे कैच करणु घुरिजे ऐं नेगेटिविटी खे जेको आहे न कैच करणु घुरिजे ॾिसूं था अॼु अरबा जो ॾींहुं आहे कहिड़ी तारीख़ आहे अॼु 16 तारीख़ आहे जून 2021 ऐं ॾिसूं था अॼु जा एरीज़ वारनि लाइ अॼु जो ॾींहुं कीअं गुज़रंदो 10 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आयो आहे एरीज़ बुज हुमल वारनि लाइ ऐं इहो 10 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड चवे थो की अॼु तव्हांखे ख़ुशियूं मिलंदियूं पैसनि जो किथे फ़ाइदो मूंखे नज़र पियो अचे थी सघे थो तव्हां घर को चेंज कयो को नए घर में वञो या किथां न किथां तव्हांखे प्रॉपर्टी जा अगरि कुझु इशूज़ आहिनि त उहे सॉल्व अॼु जे ॾींहुं तव्हांजा थी वेंदा ज़बरदस्त आउं चवां थो अख़बार खे ॾिसी करे पढ़ी करे पंहिंजी अख़बार में जेके सितारा लिखियल आहिनि अॼोको ॾींहुं कीअं रहंदो उन में आहे त अवां पंहिंजनि मनफ़ी ॻाल्हियुनि ते ज़ाब्तो आणे ई अॻिते वधी सघो था यादि रखो अव्हांखे उन्हनि सोचुनि सबबु वॾो नुक़सानु न पइजी सघे थो इन करे मनफ़ी सोचूं ख़तमु पॉज़िटिव जेस्चर ॾिजे ऐं जंहिंसां अगरि तव्हां नाराज़ बि आहियो का ख़फ़ा बि आहियो त नाराज़गी ख़तमु कजे
नाराज़गी ख़तमु करे, नाराज़गी खे ख़तमु करणु घुरिजे. अॻियां माण्हू जेको आहे उनखे बि नाराज़ जेको आहे वेठो आहे उनजी त परवाह कजे कि उहो नाराज़ छो आहे. एग्जैक्टली, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि. क्वीन ऑफ वॉन्ड्स जेको कार्ड आयो आहे टॉरस बुरसोर वारनि लाइ, ऐं इहो कार्ड चवे थो छा थो चवे, इहो चवे थो कि तव्हां हिमत कयो ऐं तव्हां में जेके आहिनि अलाह साईं भरपूर सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, पावर्स ॾिनियूं आहिनि, क्रिएटिविटी ॾिनी आहे, पर तव्हां उनजो इस्तेमालु नथा कयो. कॾहिं कॾहिं हिमत हारे था छॾियो. त अॼु जो ॾींहुं जेको आहे एनर्जेटिक ॾींहुं आहे, एक्टिव ॾींहुं आहे. हिमत कयो ऐं अॻियां वधो. टॉरस वारा मुमताज़ भाउ जो यादि न करे वञो, पर असांखे बि त ॿुधो न मुमताज़ भाउ जेके टॉरस वारा आहे. अॼु अव्हांखे कंहिं कारोबारी सफ़र ते वञण जो इतला मिली सघे थो जंहिंसां अव्हांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी. ऐं बिज़नेस जे हवाले सां अगरि का ट्रिप हुजे ऐं उनखे माण्हू डिले करे त यकीन नुक़सानु थींदो आहे, फौरन वञिजे. अदा मुमताज़ थोरो हिमत कर, सुस्ती छॾ, थोरो हेॾां होॾां वञ. अच्छा जी. जेमिनाई वारनि लाइ कार्ड आयो आहे, बुरजोज़ा वारनि लाइ द वर्ल्ड जो कार्ड आहे, ऐं इहो बि ट्रैवल जो कार्ड हूंदो आहे, सफ़र जो कार्ड हूंदो आहे. ऐं ॿियो सुठी पार्टनरशिप जो, कंपेनियनशिप जो कार्ड हूंदो आहे. तव्हां पंहिंजे पार्टनर सां किथे ट्रैवल ते वञी सघो था, सुठो टाइम अॼु गुज़ारे सघो था. सीवियूं ते हलिया वञो, ॿियनि किथे हलिया वञो, जिते बि हलिया वञो. जेकी मुदत वारनि मनसूबनि ते अमल दरामद करण जो उनखां वधीक मौक़ो कॾहिं बि न मिलंदो. अव्हांखे भरपूर फ़ाइदो वठणु घुरिजे. मतिलबु मिलंदड़ जुलंदड़ आहे त ॾिसी मतिलबु प्लैनिंग कजे फ्यूचर जी, अॼु खां कजे, अलाह कामयाबी ॾींदो. बिल्कुलु. कैंसर वारनि लाइ कार्ड आहे द लवर्स जो कार्ड. इहो रोमांटिक रोमांस जो कार्ड हूंदो आहे. त कैंसर वारा जेके आहिनि अॼु जो ॾींहुं जेको आहे पंहिंजे फैमिली सां सुठो गुज़ारे सघो था, दोस्तनि सां गॾु सुठो टाइम स्पेंड करे सघो था. रोमांटिक डे थी सघे थो तव्हांजो अॼु. हा, ऐं उनजो रिज़ल्ट छा निकिरंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त अॼु अव्हांखे ॿारनि जे हवाले सां का ख़ुशख़बरी मिली सघे थी, जंहिं बाद अव्हां उन्हनि बाबति संजीदगीअ सां गौर वीचार कंदा. अच्छा, सम्झी त विया हूंदा. लियो बुर्ज असद, ऐं हिन लाइ कार्ड आहे नाइट ऑफ सोर्ड्स जो, मुश्किलात जो, कॉम्प्लिकेशंस जो, थोरी ॾुखियाई जो कार्ड आहे. अॼु जो ॾींहुं तव्हांजो थोरो सो टफ थी सघे थो, ॾुखियो ॾींहुं गुज़री सघे थो, पर कम तव्हांजा जेके आहिनि उहे कोन किथे स्टक थींदा या फासंदा कोन, बल्कि तव्हां कोशिशि पंहिंजी जारी रखिजो. जी. ऐं पंहिंजी अख़बार में पंहिंजो सितारो चवे थो त अॼु अव्हांखे कंहिं अहम तक़रीब में शिरकत करण जो मौक़ो मिलंदो जिथे अव्हां जूं लिकियल सलाहियतूं साम्हूं अची सघनि थियूं. सो अॼु त का तक़रीब हुजे त हुन में ज़रूरु शिरकत कजे. सही, ज़रूरी आहे. वर्गो वारनि लाइ कार्ड आहे द डेथ जो, ऐं डेथ जो कार्ड ॾिसी तव्हां परेशान न थिजो. डेथ उहा न हूंदी आहे, छो त डेथ जेका हूंदी आहे मरण खां पोइ असल ज़िंदगी शुरू थींदी आहे इंसान जी. त उहो ई आहे कि रीजनरेशन, अॼु जो नयूं शयूं तव्हांजे साम्हूं अची सघे थियूं, नयूं अपॉर्चुनिटीज़, जॉब अपॉर्चुनिटीज़, कंहिंजा नया रिश्तो अची सघे थो, को नयो पुराणो जेको दोस्त आहे उहो तव्हांजी ज़िंदगी में वरी वापसि बि अची सघे थो. ऐं जीअं तव्हां डेथ जी ॻाल्हि कई, रीबर्थ जी ॻाल्हि कई, त बिल्कुलु 100% अॼु साॻियो ई आयो आहे. ख़ासि तौर ते उहे दोस्त जेके शादीशुदा आहिनि. अच्छा. अॼु मां पंहिंजी घरवारीअ सां नरम रवैयो इख़्तियार करियो, छाकाणि त उहो अव्हां ॿिन्ही लाइ बहितर रहंदो. ॿी सूरत में नुक़सान जो ख़दशो आहे. ऐं ॾिसो केॾी 100% सही आहे. छा घरवारी सां सुठो रवैयो इख़्तियार कयो न त नुक़सानु थींदो. अदी नसीम बि खिले थी, ऐं अदी नसीम खे कॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त छुरियूं ईअं तिखियूं कंदी आहे. लियो. अच्छा, सही. अच्छा, हाणे लिब्रा वारनि जी वारी. द जजमेंट जो कार्ड आहे. तव्हां इलाही सोचो था, जज कयो था माण्हुनि ते. माण्हुनि खे एतिरो वधीक जज न करणु घुरिजे. ठीकु आहे, हर कंहिं ते ट्रस्ट करणु बि सही न हूंदो आहे, पर एतिरो जज न कयो कि तव्हां जेको आहे सोचे ई परेशान थी वञो, को कमु न करे सघो, रुगो सोचनि में ई फासिया न पवंदा हुजनि. हा, बिल्कुलु. अव्हांखे मुस्तक़िल मिज़ाजी इख़्तियार करणी पवंदी, छाकाणि त अव्हां कंहिं हिकु हंधि टिकी करे कमु नथा करियो, जंहिं सबबु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो. स्कॉर्पियो मुंहिंजो कार्ड एॾो ख़ासि न आयो आहे. 4 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे. अॼु तव्हांखे पैसनि जो को नुक़सानु थी सघे थो. पैसा तव्हां संभाले रखो. ख़ासि कर तव्हां पैसा इलाही ख़र्चु कयो था त थोरो सेविंग बि ज़रूरी आहे पैसनि जी. पैसा ख़र्चु कंदा आहियो तव्हां? इलाही कल्ह ई करे वेठी आहियां.
कल्ह ई करे वेठी आहियां। तव्हांजो वॉलेट किथे आहे त ॿुधायो त पोइ। ऐं अॼु असां वटि आहे तव्हां लाइ त अॼु अव्हां पंहिंजे शहर तोड़े ॿाहिरि ड्राइविंग खां पासो करणु घुरिजे, छाकाणि त ज़हनी दबाव सबबु अव्हांजो ध्यानु हटी सघे थो। ड्राइव न करणु घुरिजे, ड्राइव घटि कयो, शहर खां ॿाहिरि न वञो, पैसा संभाले रखो, स्टे होम स्टे सेफ। बिल्कुलु, घर में वेंदासीं त पैसा त ख़र्च न थींदा। अच्छा, स्कॉर्पियो खां पोइ आहे सेजिटेरियस, बुर्ज कॉस, 3 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे। अॼु तव्हां माण्हुनि सां मुलाक़ात थी सघे थी, मीटिंग्स थी सघनि थियूं, दोस्तनि सां मुलाक़ात थी सघे थी, या पुराणा जेके रिश्तेदार आहिनि जे तव्हां सां नाराज़ आहिनि उहे बि तव्हां सां अॼु मिली सघनि था, नाराज़गी दूर थी सघे थी। सही, असां वटि आहे त अॼु अव्हांजा घरवारी सां मामला ख़राब थी सघनि था। इन करे पंहिंजी ॻाल्हि ॿोल ते ज़ाब्तो रखो ऐं बर्दाश्त कयो। घरवारी आहे अलाए घरवारो आहे, बर्दाश्त कयो। पोइ ही पोइ घरवारी जे लाइ पंहिंजे घरवारे सां मामला मथां थियनि त इन करे अॼु बर्दाश्त कयो। हूअं रोज़ बर्दाश्त कंदो आहे, तव्हां बर्दाश्त कयो, काॾे वेंदो। ठीकु आहे, कैप्रिकॉन वारनि लाइ कार्ड आयो आहे, बुर्ज जदी वारनि लाइ एस ऑफ सोर्ड्स। अॼु जो ॾींहुं तव्हां लाइ टफ हूंदो ऐं थी सघे थो को नयो कमु शुरू कयो ऐं उन में तव्हांजो मूड न हुजे, दिलि न चवे, पर तव्हांखे ज़बरदस्ती को कमु शुरू करण जी ज़रूरत पइजी सघे थी। को ॿाहिरि वञण जो दिलि न पियो चए, मानी खाइण जो दिलि न पियो चए, या को कमु अहिड़ो आहे जेको सुस्ती या कुझु अहिड़ो, इहे फीलिंग्स बि अची सघनि थियूं। सिहत जो बि तव्हांखे अॼु ख़्यालु रखिणो आहे। 100% ईअं ई आहे त कम जी ज़्यादती सबबु अव्हांजे ज़हन ते दबाव वधी वियो आहे, इन करे कुझु वक़्तु आराम करण खे अवलियत ॾियो। अच्छा, ऐं मोकल वठो। मोकल वठो, हा। जेके कैप्रिकॉन आहिनि सभु मोकल वठनि। हिते असांजे सेट ते कैप्रिकॉन त न आहे न को? न। अच्छा, एक्वेरियस वारनि लाइ कार्ड आहे 2 ऑफ सोर्ड्स जो, ऐं 2 ऑफ सोर्ड चए थो अॼु तव्हांजो डबल माइंडेड रहंदा, इंडिसाइसिव रहंदा, तव्हां ॿ सोचूं सोचंदा कि मूंखे छा करणु घुरिजे। थी सघे थो ॿ रिलेशनशिप हुजनि, उन में तव्हां फासिया पिया वञो, घर में तव्हांजो को झेड़ो बि थी सघे थो, त एहतियात रखिजो। अॼु अव्हांजा दुश्मन अव्हांजी साख खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा, अव्हांखे हिमत करे मामलनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। अच्छा, त ॻाल्हि तव्हांजी साॻी ॻाल्हि आहे। ॿई अॼु जेके बि क्यूरियस वारा आहिनि उहे थोरो एहतियात कनि, आराम कनि ऐं घणो न ॻाल्हाइनि, आराम। लास्ट जेको असांजो स्टार आहे उहो पाइसिस आहे। पाइसिस वारनि लाइ गुड न्यूज़ बि आहे, पेज ऑफ पेंटिकल्स आहे। पैसनि जे मुतालिक़ तव्हांखे का ख़ुशख़बरी मिलंदी, किथे तव्हां अगरि इन्वेस्टमेंट कई आहे पाइसिस वारनि त उन में तव्हांखे फ़ाइदो मिली सघे थो। का दोस्त जी का ख़ुशख़बरी थी सघे थी, पैसनि जे मुतालिक़ घणी ख़ुशख़बरी थी सघे थी, का पुराणी ख़ुशख़बरी थी सघे थी, को पुराणो कमु तव्हांजो फाथल आहे ऐं उहो न पियो थिए त उहो अॼु जे ॾींहुं तव्हांजो कमु थी सघे थो। अलाह कंदो। ऐं अॼु आहे त कमु आहे फाथल, ॾाढा कम रहियल आहिनि, ॾाढा कम फाथल आहिनि, सची ॻाल्हि आहे। ऐं अॼु हिते पंहिंजी अख़बार में पंहिंजो सितारो चवे थो त ग़ैर ज़रूरी सोचूं ऐं ख़राबु रवैयो अव्हांखे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। पाण ते ज़ाब्तो आणियो ऐं कंहिं साई शइ रंग जे शइ जो सदको ॾियो। उन ॾींहुं ॻाढ़ी शइ जो चयूं त आउं कोशिशि कई, गोश्त ॾिनो ऐं 100 रुपए जो नोट ॾिनो। ही साओ नोट सही आहे, 10 रुपए में कमु थी वेंदो आहे। नसीम साई शइ ॿी छा हूंदी आहे जेको सदको ॾे माण्हू? अरे वाह, उन जो सदको थींदो आहे साइन मिर्चनि जो। मां ॻाढ़नि मिर्चनि जो त ॿुधो आहे त हुनखे घुमाए फिराए बाहि ते रखंदा आहिनि। अदा जने चवनि था त सायूं मिर्च, साई माना शइ जो। हा, ॿियो ऑप्शन छा आहे? साई शइ, साई दाल बि त थींदी आहे न? साई दाल आहे, साई दाल हूंदी आहे न, हा उन वारी खिचड़ी में वग़ैरह में विझबी आहे। जी दाल, न मुङनि जी त फिकी हूंदी आहे न, साई त साई उन में जॾहिं स्टार्टिंग में थींदी आहे त साई हूंदी आहे, छिलके वारी। हा, त 10 रुपए में ठीकु आहे, मतिलबु सदके में जेतिरा बि हुजे। तव्हां जेको आहे न कंजूसी न कयो, सदके में न कंजूसी। हुअं त आयो कंजूस ऐं सदके में साओ नोट कहिड़ो आहे? 10 रुपए जो। 10 रुपए यादि पिया अचनि, 10 रुपया ॾियणा आहिनि, उहो ॾेई छॾियो। हा, मां उहो कोशिशि कयां थो। ॿी कहिड़ी साई शइ थी सघे थी? तव्हां ॿुधायो साई शइ छा आहे? अच्छा, हा, साओ जेको आहे कपिड़ो थी सघे थो, शर्ट पीस या को सूट तव्हां कंहिंखे ॾेई सघो था, गिफ्ट करे छॾियो, ग्रीन कलर जो सदको करे ॾियां। अदा साओ एप्पल ॾेई छॾियो।
साओ एप्पल जा ये ठीक है केतिरियूं तव्हांखे शयूं ॿुधायूं आहिनि तव्हां पर हिननि खे मूंखे साओ एप्पल हिननि खे सिर्फ़ु 10 रुपया ॾियणा ये क्या दो मां 10 रुपए में साओ सूफ़ वठी हिकिड़ो सूफ़ न आहे ॾियणो हिकिड़ो सूफ़ ॾींदा हिकिड़ो सूफ़ फ्राई ॾियणो हूंदो त भला केतिरा माण्हू अची वेंदो चवां थो न सावा दाणा साई भाॼी जेका आहे वठी विराए छॾियां पालक साई भाॼी सॼी वठी पोइ विराए छॾियो सॼी साई भाॼी वठां सिर्फ़ु बसरनि खां अलावा बसर ॻाढ़ा थो किलो 2 किलो मिक्स सायूं जेके बि भाॼियूं आहिनि उहे साई भाॼी तव्हांखे चाइनीज़ वारियूं साई भाॼी सॼी मिली वेंदियूं हा उहा तव्हां असांखे वठी ॾियो भला सही सदके में ॾियणो पचाए वरी असां कंहिंखे ॾेई छॾंदासीं न ज़ाहिर थी सघे थी असां पचाए कंहिंखे ॾींदासीं हा इहा डील थी सघे थी तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे पचाइण जी पाणी पचाए ॾेई छॾींदा तव्हां इहो मूंखे चवंदो पचाए ॾियो त इहो सदको असां ॾेई सघूं था न पचाए उन्हनि खे सही न कारी अहिड़े क़िस्म जा अचनि था फिका नीरा ॻाढ़ा सावा सदका इहे थोरो मुंझाए छॾनि त करे माण्हू छा पोइ दफ़े ॻाढ़ी शइ जो बहरहाल इहा ॻाल्हि ते आहे त मूंखे सदके जे लाइ बार बार इशारा मिलनि था त को सदको कयां बिल्कुलु ऐं सदको जेको आहे हर मुसीबत खे टारींदो आहे त सदको जेको आहे ॾियणु ज़रूरी आहे रोज़ चवंदा आहिनि सुबुह जो पहिरियों कमु जेको आहे सदके सां तव्हां शुरू प्रोग्राम जो सदको हूंदो अथव ब्रेक जी दोस्तों वक़्तु नंढे ब्रेक जो मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ जी नाज़रीन वेलकम बैक अव्हांखे भली का चऊं था अस्सलाम वालेकुम सजाद भा हुनसा वालेकुम अस्सलाम गुड मॉर्निंग कीअं आहियो तव्हां मेहता भा अल्लाह जो शुक्र फर्स्ट क्लास ज़बरदस्त पक्की ख़बर आहे बिल्कुलु पक्की ख़बर हिन बजट में तव्हां पंहिंजे घर जो बजट हलाए वेंदव ॾाढो ॾुखियो सुवालु आहे सरकारी मुलाज़िम हुजा त शायदि हा ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां पर हींअर जेतिरा सरकारी मुलाज़िम ॾिसनि था असांखे उन्हनि खां असां हथु ॿधी माफ़ी वठंदासीं तव्हांजी ॻाल्हि नथा कयूं जेके ॿिया सरकारी मुलाज़िम आहिनि न असां उनजी ॻाल्हि कंदासीं उनजे बारे में ॻाल्हायूं था तव्हां न जेके तव्हां ॾिसो था तव्हां सरकारी मुलाज़िम आहियो त तव्हांजी यकीन पुछो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु असां नथा कयूं जेके ॿिया आहिनि सरकारी मुलाज़िम उनजी ॻाल्हि पाण उहे ॿिया आहिनि ही साईं वारा न आहिनि जेके साईं यार मुंहिंजी भेण ॾिसे थी सरकारी मुलाज़िम आहे उन बारे में मां नथो ॻाल्हि कयां मां उमर शरीफ़ वारी ॻाल्हि वो और औरतें होती हैं ये वाली औरतें नहीं होती सरकारी मुलाज़िमनि जा ठठ थी विया जेके सिंध गवर्नमेंट में 25% रिकमेंडेशन हुई पर एटलीस्ट 20% उन्हनि खे इनहेंस मिलियो आहे सैलरीज़ में बेसिक सैलरीज़ ते गुड न्यूज़ कॉन्ग्रेचुलेशन्स असां जेके प्राइवेट सेक्टर वारा माण्हू आहियूं असां सोचूं था त नेक तमन्नाऊं ॾेई सघूं सरकारी नौकरी करणु शुरू करे छॾियो त बहरहाल बजट आयो आहे छा उनजा इम्पैक्ट पवनि था आम माण्हू ते आम घर हलाईंदड़ उहो शख़्स उहा औरत जेका सेल्फ मेड आहे जेका सिर्फ़ु पंहिंजे बुनियाद ते घर जो ख़र्चु हलाए थी या हलाए थो उहो कीअं पूरी कंदो महीने में एतिरी महांगाई खे कीअं मुंहुं ॾींदो उहो सरकारी मुलाज़िम न आहे उनखे का बि सरकारी एड नथी मिले को रिलीफ नथो मिले उहो छा करे महांगा बिल महांगी गैस महांगो पेट्रोल महांगी भाॼी महांगे दाल सब्जी जेको कुझु बि चऊं दौड़ाड़ो इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं असां वटि एक्सपर्ट आहिनि ख़ासि तौर ते बजट जे हवाले सां इकोनॉमी जे हवाले सां गहरी नज़र हूंदी अथनि मुल्क जे बजट ते आम माण्हू जे बजट ते आम ग्रोथ ते त मुल्क किथे ग्रोथ करे पियो आम माण्हू खे छा रिलीफ मिले पियो पोइ हीअ साइकिल चेंज थिए पई माण्हू पंहिंजा रेट्स चेंज करे पियो जेको प्राइवेट आहे उहो जेको पंचर वारो अॻ में 50 रुपया वठंदो हाणे 200 रुपया थो वठे त इहा बर्डन सभिनी ते पवंदो पर जेको आम माण्हू जेको ॾाहो आहे जेको सुलक्षणो आहे जेको सादो आहे उहो ज़िंदगी ॾाढी ॾुखे तरीक़े सां गुज़ारींदो उन जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु असांजा मोज़िज़ महिमान आहिनि ऐं ॿिया असांजा दोस्त असांजे भाउ ॾाढो एनर्जेटिक पॉलिटिशियन उभरी आयो आहे ऐं नौजवाननि में असांखे नज़र बि अचे थो त मुल्क जो जेको मुस्तक़बिल आहे उहो सलाहियल आहे नौजवाननि सां छाकाणि त असां वटि 54% जेको असांजो मुल्क जी जेको आबादी आहे उहा नौजवाननि ते मुनहसिर आहे जेके तमामु नंढी एज जा नौजवान जेके असां चई सघूं था पर जेकॾहिं ओवरऑल असां चऊं त असां मोर देन 60% असांजी जेका पॉपुलेशन आहे उहा नौजवाननि जी पॉपुलेशन आहे जंहिंजे करे असांखे हिन मेन पावर जो कीअं फ़ाइदो वठणु खपे इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं असांजा मोज़िज़ महिमान आहिनि साईं अतीकुर रहमान साहब अती साहब आपको वेलकम कहते हैं शुक्रिया बड़ी खुशी है आपको मॉर्निंग शो में ऐं मखदूम मोहसिन भा असांजा पॉलिटिशियन GDA जे प्लेटफॉर्म तां ऐं पंहिंजी सियासी साख रखनि था मोहसिन भा तव्हांखे वेलकम चवंदा ठीकु आहियो मज़े में अल्लाह जो अतिक साहब बजट आ गया दोनों कंपटीशन देख रहे हैं या रिलीफ देख रहे हैं या कान को यहाँ से खींचे वहाँ से खींचे ये बताएं वो बताएं
بہت بہت شکریہ آپ کا. سب سے پہلے دیکھیے ہمیں دیکھنا پڑے گا کہ چاہے پروونشل بجٹ ہو چاہے فیڈرل بجٹ ہو, آسان الفاظ میں دیکھنا یہ ہے کہ عام آدمی کے لیے کیا ریلیف ہے. ٹھیک ہے, اب عام آدمی کے لیے ریلیف کی جب بات کرتے ہیں تو ہم دیکھتے ہیں کہ 3 پرابلمز ہیں, چیلنجز ہیں تمام لوگوں کو جس کو یہ فیس کر رہے ہیں. ایک تو انفلیشن, مہنگائی. ٹھیک ہے, نمبر 2 بجلی کے بڑے بڑے بل, کئی جگہوں پہ تو بل تنخواہوں سے زیادہ آتے ہیں. ٹھیک ہے, اور تیسرا جو سب سے بڑا مسئلہ ہے وہ انڈائریکٹ ٹیکسز ہے. تو سفارشات یہی دی گئی تھی کہ بھائی انڈائریکٹ ٹیکسز کو نہ بڑھانا, چاہے پروونشل ٹیکسز ہوں چاہے فیڈرل ٹیکسز ہوں. لیکن کچھ اس میں پھر میں آپ کو آگے چل کے بتاتا ہوں, انفلیشن کو چیک کرنے کے لیے کوئی بہت امپورٹنٹ بات سامنے نہیں آ رہی فیڈرل بجٹ میں اور نہ پروونشل بجٹ میں. یہ پرابلم اپنی جگہ ویسے ہی ہینگ کر رہا ہے. ٹھیک ہے نا. دوسری بات یہ ہے کہ ہم دیکھ رہے ہیں کہ انڈائریکٹ ٹیکسز کی بات آتی ہے تو انڈائریکٹ ٹیکسز میں کچھ اضافہ ہوا ہے, کم نہیں ہوئے ہیں انڈائریکٹ ٹیکسز. تیسرا جو ہمارے بلوننگ بلز ہیں الیکٹرکسٹی کے, وہ اگین ایک الارمنگ پوزیشن پہ. اس میں عوام کو ایک بات بتا دوں کہ جو سرکولر ڈیٹ ہے بے شک فیڈرل کا سبجیکٹ ہے لیکن یہ پروونسز کا بھی سبجیکٹ ہے. سرکولر ڈیٹ بلون ہو کے بڑھ کے ایک تھمپنگ میجورٹی میں چلا گیا اور اس وقت 3 ٹریلین پہ ہے. یہ ایک بہت بڑا ہے وہ کہ جو آئی ایم ایف ضرور یہ بات کہہ رہا ہے کہ آپ کو اپنے بجلی کے بلوں کو اور ان کے ریٹس کو بڑھانا ہے. سب سے بڑی بات یہ ہے کہ دنیا میں آپ جہاں بھی چلے جائیں بجلی کے بل جب بڑھتے ہیں, چارجز بڑھتے ہیں تو ان کے جو بریکٹس ہوتے ہیں وہ کم ہوتے چلے جاتے ہیں. ہمارے یہاں کیا ہوتا ہے کہ سلیبس بڑھ جاتی ہیں, بجلی کے بل بھی بڑھتے ہیں. اس کی وجہ سے عوام بے انتہا پریشان ہے, ان کو سمجھ نہیں آ رہا کہ اس کا سولوشن کیا ہے. ایک آدمی ایک بڑا بجلی کا بل لے کر صرف اپنے گھر میں بجلی کا بل دے کے بجلی آتی رہے اس کے گھر میں, وہ کرے, بچوں کی فیس دے, دوائی کا انتظام کرے, کرایہ دے, کھانا کھائے, کیا کرے. مطلب ایک تکلیف کا ماحول چل رہا ہے اس وقت. تو ان تمام چیزوں کا علاج ہمیں دیکھنا تھا کہ یہ فیڈرل بجٹ میں بھی ہونا چاہیے تھا, ڈائریکشنز ملنی چاہیے تھی, اس میں بھی ہونا چاہیے تھا. کل ہم نے دیکھا پیٹرول کے پرائسز پھر بڑھ گئے اور پنجاب میں تو میں سن رہا ہوں کہ 5 روپے آٹا بھی بڑھا رہے ہیں وہ. تو یہ کیا ہو رہا ہے, یہ سب مطلب کچھ سمجھ میں نہیں آ رہا. الفاظوں کا اور نمبروں کا گورکھ دھندا چل رہا ہے جس کو دیکھنا پڑے گا بہت زیادہ. میں سرکولر ڈیٹ پہ آ کے بات ختم کرتا ہوں. تو سرکولر ڈیٹ کو ہر حالت میں ہم کو گھٹانا پڑے گا اور اس کا بوجھ عوام پہ, بلوں پہ نہیں ڈالنا پڑے گا. سرکولر ڈیٹ کا میں آپ کو بتا دوں 455 بلین روپے سالانہ کیپیسٹی سرچارج ان آئی پی پیز کو پے کیا جاتا ہے جن کی الیکٹرسٹی ہم یوز نہیں کر رہے. تو ہمیں کرنا یہ ہے کہ اپنی انڈسٹریلائزیشن کو بہت زیادہ تیزی سے بڑھانا ہے. جب ہم انڈسٹریلائزیشن کو بڑھائیں گے تو جو ہمارا ان امپلائمنٹ کا گوشت ہے, بے روزگاری, تو لوگوں کو روزگار ملے گا. اور دوسری طرف یہ کیپیسٹی سرچارج پے کرنے سے بھی ہم بچ جائیں گے تو آٹومیٹیکلی ہمارا سرکولر ڈیٹ یعنی گردشی قرضہ نیچے کی طرف آ جائے گا. میں نے عام اور ہمارے بلوں پہ یہ بوجھ مزید نہیں آئے گا. تو ایسا کرنے کے لیے ابھی سندھ گورنمنٹ کی بات کرتے ہیں تو سندھ گورنمنٹ نے انڈسٹریلائزیشن میں کوئی خاص بات نہیں کی ہے. اس کی گروتھ پہ بالکل خاموشی ہے ان کی. انڈسٹریلائزیشن نہیں ہوگی, لوگوں کو امپلائمنٹ نہیں ملے گا, سرکولر ڈیٹ وائف آف نہیں ہوگا تو یہ ایک بہت بڑا مسئلہ کھڑا ہو جائے گا. ان کو انڈسٹریلائزیشن سوچنا چاہیے. دیکھیے حیدرآباد, کوٹری, سکھر اور دیگر بات کریں کراچی سے اگر سکھر تک بات کریں, جتنے بھی انڈسٹریل زونز ہیں ان کا حالت بہت خراب ہے, ڈیلیپیڈیٹڈ کنڈیشن. مجھے خود سمجھ میں نہیں آتا, جو چیزیں کما کے دے رہی تھی اس ایریا میں نہ روڈ ہوتی ہے, نہ وہاں پہ پراپر بجلی دی جاتی ہے, نہ وہاں پہ کوئی پراپر سہولتیں دی جاتی ہیں. صرف انہوں نے سائٹ ایریا جو ہمارا آپ کی بات پہ 2 سڑکوں کو بنانے کی بات کی ہے بس, اس کے علاوہ کچھ نہیں. یہ کیسے ہوگا, یہ کیسے ہوگا؟ دس از ناٹ اے کرٹیسزم, میں ریئلسٹک بات کر رہا ہوں. ہم ریئلسٹک بات کریں. دیکھیں ہم کہتے ہیں کہ جہاں پہ آگ لگتی ہے وہیں جگہ پہ جلن محسوس ہوتی ہے. بلوچستان ہمارا بھائی ہے, بہت اچھا ہے, لیکن پہلے وہاں پہ جو بھی ان کا ماربل تھا وہ آتا تھا, ادھر کٹنگ ہوتی تھی, سلائسنگ ہوتی تھی یہاں سے. اب وہیں سے وہ ڈیل کرنا شروع کر دیا انہوں نے. پازیٹیو ہے, بہت اچھی خبر ہے, ان کو کرنا چاہیے, ان کا حق ہے. ہمارے پاس جو سہولتیں تھیں ان کو ہم جان بوجھ کے تباہ و برباد کر رہے ہیں تاکہ ہمیں سمجھ میں نہیں آ رہا کہ غریب آدمی کہاں جائے روزگار کے لیے. کوٹری کا حال دیکھیں, سکھر کا حال دیکھیں. خیرپور انڈسٹریل زون بنایا انہوں نے, وہ ابھی تک مکمل نہیں ہو سکا. کراچی کی اگر کورنگی کو دیکھ لیں, سائٹ ایریا کو دیکھ لیں, مختلف چیزیں. نوری آباد کی بڑی بڑی انڈسٹریز چلی گئیں. تو اس کو کیسے واپس لا سکتے ہیں؟ اس کے بعد محسن بھائی تانے چوندا ہے. جی بالکل, بہت اچھی بات ہے. محسن بھائی سے بات کرنے سے پہلے آپ نے مجھ سے سوال کر دیا, میں آپ سے اس کا جواب بھی دوں گا کہ ہمیں
कुछ ना कुछ इकोनॉमिक ग्रोथ में इस बात को सोचना पड़ेगा कि हमें अपने 2 सेक्टर्स को डेवलप करना है। मोहसिन भाई ज़्यादा अच्छे से बताएंगे एग्रीकल्चर की बात, मैं इंडस्ट्रियलाइजेशन पे बात कर रहा हूँ कि ये 2 सेक्टर हैं जो हमारे पीछे चले गए। एग्रीकल्चर में हम लीड में थे, कॉटन है, वीट है, राइस है, हद ये इस बार तो हम लोगों ने टोमेटो पोटैटो भी इंपोर्ट किया है, वीट और शुगर को तो छोड़ दें, और इसका लोड 5 से 6 बिलियन डॉलर का हमारे एक्सचेकर पे पड़ा इंपोर्ट का लोड। ये इंपोर्ट के फिगर्स बढ़ गए, इस वक्त हमारी इंपोर्ट 48 बिलियन डॉलर्स पे खड़ी है। वो 48 बिलियन डॉलर ने एक बहुत बड़ा ट्रेड डेफिसिट क्रिएट कर दिया। हम एक्सपोर्ट्स तो बढ़ा नहीं पा रहे, 24 बिलियन डॉलर पे इसको एक्सपोर्ट को रखा हुआ। तो ये सारी चीज़ों पर ध्यान देना पड़ेगा। सिंध में हमें ख़ास तौर पर अपनी इंडस्ट्रियलाइजेशन पे, एग्रीकल्चर पे, और देखिए बहुत आसान हमारे पास 3 सब्जेक्ट हैं जिनको अगर हम गवर्नमेंट ध्यान दे मेरी बात पे। एक हमारे पास बहुत बड़ा सी कोस्ट है, सिंध से लेकर बलूचिस्तान तक 700 किलोमीटर, वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड। इस पे हमारे पास डीप सी फिशिंग है, सी फूड है, इसको बिल्कुल नेग्लेक्ट किया हुआ। बिल्कुल इस पे से ड्यूटीज हटाओ, इसके रीप्रोसेसिंग प्लांट्स पे से, प्लांट एंड मशीनरी पे से, इसके रॉ मटेरियल पे से, इसको ग्रो करो। देखिए आप रेवेन्यू कैसे जनरेट होता है, कैसे लोगों को, लाखों लोगों को एम्प्लॉयमेंट। फिर हमारी कैटल फार्मिंग, फिर हमारी डेयरी फार्मिंग, 17% फेडरल ने इस पे सेल टैक्स लगा दिया, कैसे होगा? ये सारी चीज़ें देखनी पड़ेंगी। ये इन चीज़ों की इम्प्रूवमेंट होगी। स्टोरेज कैपेसिटीज़ बढ़ानी है तो हमारी डेयरी फार्मिंग ऑटोमेटिकली नंबर 4 पे, नंबर 1 पे आ जाएगी। कैटल फार्मिंग बड़ी लीड पे चली जाएगी, एग्रीकल्चर वापस अपने आ जाएगी। तो ये सारी चीज़ें हैं, इनकी इम्प्रूवमेंट पे गवर्नमेंट को, चाहे फेडरल गवर्नमेंट हो चाहे प्रोविंशियल गवर्नमेंट हो, उसको बहुत ज़्यादा अपनी इंडस्ट्रियलाइजेशन की ग्रोथ और दूसरी तरफ एग्रीकल्चर की ग्रोथ को वापस लाने में बहुत ज़्यादा ध्यान देना पड़ेगा। सही, इसको सुधारने की तो बहुत ज़रूरत है। मोहसिन भाउ, तव्हां माशाल्लाह सियासत खे बि ॾिसो था, समीशन खे ॾिसो था, नौजवाननि जे लाइ छा तव्हांजे ज़हन में आइडियाज़ आहिनि? सरकारी नौकरी जे आसरे ते रहनि, हे बजट्स जीअं अचनि था, या पंहिंजी महिनत कनि, कुझु ॿियो कुझु कनि, धंधोदारी कनि? आउं त सम्झां थो त जेके बजट जेके आहे ॿई, अगरि तव्हां ॿिन्ही बजट खे मूं डीपली ॾिठो आहे, फेडरल गवर्नमेंट वारो बजट बि ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट वारो कल्ह बजट जेको पेश थियो, ॿिन्ही बजट्स में बैलेंस करण जी कोशिशि कई अथनि। फेडरल गवर्नमेंट वारनि थोरो कंपनसेट करण जी कोशिशि ज़रूरु कई आहे, छो त जेके माज़ी जूं जेके 3 बजट्स हू पहिरीं पेश करे चुका आहिनि 2018 खां उन मां कॉपी पेस्ट आहे घणो न, उनखे थोरो कंपनसेट करण जी कोशिशि कई अथनि। पर तव्हां ॾिसो त जीअं उन्हनि पाण बजट में बि लिखियलु आहे त पेट्रोल प्राइसिस वधंदियूं, पेट्रोल जी प्राइसिस कल्ह वधी। जेका न मुंहिंजी जेका नंढड़ी जेको अकुल आहे या नाक़िस अकुल, त 20 रुपया पर लीटर ताईं मथे साल ताईं इहो बूम वेंदो, मथे मई ताईं फाइनेंशियल ईयर जॾहिं ख़तमु थींदो। उन खां पोइ तव्हां ॾिसो जॾहिं पेट्रोल वधंदो, अटे जी क़ीमत बि वधंदी, बिजली जी क़ीमत वधंदी। तव्हां मूंखे ॿुधायो आम माण्हू केॾांहुं वेंदो? हीअ त चलो पहिरीं करे आम माण्हू खे सम्झा थो हाणे बिज़नेस जी तरफ़ वञणु खपे, थोरो घणो जंहिंजी जेतिरी कैपेसिटी आहे उन तरफ़ वञणु खपे। तव्हां ॾिसो न सरकारी ठीकु आहे, हिकिड़ो सुठो अमल कयो अथनि, पर उन खां सवाइ असां वटि मेजॉरिटी जेका आहे एग्रीकल्चर सेक्टर सां कनेक्टेड आहे, प्राइमरी सेक्टर सां पंहिंजो कनेक्टेड मुल्क आहे। उते एग्रीकल्चर खे का बि सही का सब्सिडी कान्हे, प्रॉपर का फैसिलिटी कान्हे। पर हे त चवंदा एग्रीकल्चर में वॾो रिलीफ ॾिनो आहे हाणे। मूंखे हिकिड़ो मिनट वर्ड्स करे वञा, असां वटि मेन क्रॉप थींदो आहे कॉटन, उन सां जेका 3 सालनि खां हालत कई पई वञे उहो तव्हांजे अखियुनि अॻियां आहे। शुगर केन सां ओवरऑल जेका हालत कई पई वञे, पंजाब ऐं फेडरल खे त तव्हां छॾे ॾियो, सिंध में हिकिड़ी हाणे जेको माना रेट पंजाब में मिसाल 2 साल पहिरीं या 3 साल पहिरीं मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल अगरि 172 रेट हो गने जो, त हिते 172 ॾियण जे लाइ बि मिनथूं करणियूं थियूं पवनि, महिरबानियूं करणियूं थियूं पवनि। उन खां पोइ शुगर मिलनि जी अहिड़ी गंदी पॉलिसी आहे त पैसा ॾियनि ई नथा। माना तव्हां गनू ॾियो, भला मिसाल हिकिड़ो माण्हू ज़मींदार आहे, या चलो ठीकु आहे असीं त वरी ज़मींदारी कयूं था, जेके नंढड़ी लेवल जा जेके ज़मींदार आहिनि सफ़ा, उहो महिनत करे साल जो वेट था कनि, 12 महीननि जो क्रॉप आहे शुगर केन, उन खां पोइ पहुचाइनि था। उन खां पोइ पैसनि जे लाइ हुननि खे माना जहिड़ो जीअं माना अपॉइंटमेंट वठणी थी पए, माना 6 महीना 8 महीना पैसा रुकिया पिया आहिनि, के त माना ॾियनि ई नथा, हुननि जी मोनोपली आहे। त एग्रीकल्चर सेक्टर खे तबाह कयो वियो आहे। उन खां सवाइ प्राइवेट सेक्टर ते तव्हां जी जो मिसाल जेके प्राइवेट जॉब्स कनि था उन्हनि जो छा थींदो? उन्हनि जी केतिरी महांगाई वधी वई, सैलरी उहा ई आहे, फैसिलिटीज़ न आहिनि, सिर्फ़ बिल्स ऐं टैक्सिस जो इंक्रीज़ आहे। त इलाही सारा मामला आहिनि। ऐं सम्झो त नौजवाननि खे, माण्हुनि खे बिज़नेस जी तरफ़ रुझान करणु खपे। बिज़नेस में इलाही कुझु करे सघनि था, बाक़ी सरकारी नौकरियुनि जे आसरे ते बि केतिरो वॾे रंग बंगलनि ते हलंदा। माण्हुनि खे शौक़ बि त आहे न सरकारी नौकरी जो, माण्हुनि खे शौक़ त आहे, पर मिले त वेल एंड गुड, पर जे नथी मिले त मायूस न थियनि,
ऐं आउं सम्झां थो त बिज़नेस जी तरफ़ हलिया वञनि जेके ॿी फील्ड जी तरफ़ हलिया वञनि त बहितर थींदो। पंजाब में त घणो करे इहे ई आहे, पर सिंध जे जेके आहिनि माण्हू उन्हनि खे वधीक सरकारी नौकरी जो शौक़ु आहे। मैडम सिंध में असल में छा आहे त माइंड सेट हिकिड़ो तमामु ग़लति आहे। तव्हां रुॻो ओवरऑल तव्हां ॾिसो त पंजाब थी वियो, केपी, हाणे केपी के थी वियो, तव्हां केपी के ते मिंट हिकिड़ो ॻाल्हायूं था त हींअर PTI जी गवर्नमेंट हुई, उनखां पहिरीं ANP वारनि जी हुई, सही टोटली बरक्स। ANP खां पहिरीं MMA जी हुकूमत रही। MMA माना टोटल डिफरेंट, त माना डिफरेंट माण्हुनि खे नून लीग जी रही आहे, पीपल्स पार्टी रही आहे, उन्हनि चेंज कंदा रहनि था। KP के करे के ॿ दफ़ा वोट सवाइ PTI करे छॾियो। पंजाब में बि तव्हां ॾिसो त परवेज़ इलाही जी हुकूमत रही, नवाज़ जी हुकूमतूं रहियूं, डिफरेंट माण्हुनि खे आज़माईंदा रहनि था। ऐं 2 पार्टी सिस्टम आहे। असां वटि हिते बदकिस्मती आहे त असां वटि माना नाइलिब आहे, ऑप्शन जे तरफ़ माण्हू वञण लाइ तयार ई न आहिनि। साॻी शइ माना माण्हू हाणे असल में असां वटि माइंड सेट आहे त चवंदा रिवायत जेका आहे, मिसाल बाबा जो कमु कंदो, ॾाॾा जो कमु कंदो, उहो कमु करिणो आहे। भाई तव्हांजो मिसाल ज़मींदारी ते ई ॻाल्हायूं था, मुंहिंजो मिसाल एग्रीकल्चर सां मेन तालुक़ु आहे, पॉलिटिक्स एज़ अ पैशन ऐं कयां थो त मिसाल ज़मींदारी में असां ट्रैक्टर यूज़ कंदा हुआ, अॻे ढगा यूज़ कंदासीं। भाई तव्हांजो ॾाढो ढगा यूज़ कंदो, तई ट्रैक्टर छो था यूज़ कयो, या त नई रिवायत आहे न, पोइ बुछड़ा थियो, 4 ॾींहं 6 ॾींहं पिया हलायो, टेक्नोलॉजी ते इस्तेमालु था कयो। तव्हांजो ॾाढो जेको आहे TV ते ई कोन वेहंदो हूंदो, फ़ोन यूज़ कोन कंदो हूंदो, ख़त मोकिलींदो हूंदो, पोइ 8 ॾींहं खां पोइ जवाबु ईंदो हूंदो। वक़्त सां गॾु चेंजिंग अचनि थियूं त तव्हांखे उन तरफ़ वञणु खपे। मां असां वटि सिंध जा माण्हू एक्सेप्ट ई करण लाइ तयारु कोन्हनि। हाणे जे तव्हां रुॻो 10 बाई इलेक्शनूं थियूं आहिनि हींअर पाकिस्तान में गुज़िरियल 2 सालनि जे अंदरि, तव्हां ॾिसंदो त जे फेडरल गवर्नमेंट परफॉर्म न पई करे या एतिरी हुनजी परफॉर्मेंस कान्हे जेतिरी हुननि में उमेदूं हुयूं, त अवाम उन्हनि खे बेज़ारी वज़ार करे उन्हनि खे रिजेक्ट कयो आहे। उन्हनि खे हिकिड़ो ॿुधायो अथनि त हाणे तव्हांजे लाइ हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे, तव्हांखे हाणे सोचणो पवंदो। पर सिंध में ई न आहे, ही परफॉर्मेंस बि कोन पिया कनि, करप्शन बि केतिरी हद ताईं आहे तव्हां सम्झो था। उन बावजूदि जेका बाई इलेक्शन थिए थी, इहे अञा वधीक वोट, हाणे त चवनि ई था प्रोग्राम्स में, टॉक शोज़ में असीं पंहिंजो चवंदो त जे असां न आयल आहियूं त पोइ असांखे वोट छो था कनि माण्हू। सही, चलो अलाह बहितर कंदो, ऐं असां कोशिशि आहे त शयूं बहितर थियनि, पर उन लाइ सभिनी शयुनि जे लाइ ज़रूरी आहे त ब्रेक वठिजे। जी दोस्तो, वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। सभिनी खे भली कार चऊं था जेके असांखे जिथे जिथे ॾिसंदा आहियूं, ऐं ख़ासि तौर ते बजट जे हवाले सां असांजी अॼु कचहरी थी पई, ऐं बजट ॾाढो ॾुखियो हूंदो आहे घर हलाइण जे लाइ। ऐं असांजा मोज़िज़ महिमान आहिनि अतीक साहब ऐं मोहसिन, मखदूम मोहसिन, इहे ॿुधाइनि था बजट जे हवाले सां। पर असां उनसां खां पुछंदासीं त घर जो बजट कीअं हलाईंदियूं आहिनि? घर जो बजट कीअं औरत ई हलाए थी घर जो बजट ज़्यादातर, त सही आहे बजट या तव्हां? गवर्नमेंट जे हिसाब सां चऊं त उहे टैक्सिस ऐं महांगाई जे करे ज़ाहिर आहे मां बि इफेक्ट थियां थी, ईअं हर घर इफेक्ट पियो थिए अॼुकल्ह। ऐं हिसाब किताब जीअं ई बजट ईंदो आहे त सभिनी खे हूंदो आहे की का न का रिलीफ मिलंदो, पर हीअं थिए नथो। हा, मेहताब भाउ जो बि साॻियो ई मौक़िफ़ हूंदो आहे, ईअं न ॾाढो ॾुखियो आहे महीने जो बजट हलाइणु। मतिलबु असांजा इंसेंटिव्स या अर्निंग्स एतिरियूं नथियूं वधनि जेतिरी तेज़ी सां महांगाई वधे थी, शयूं महांगी थियूं थियनि, शयुनि खे ख़र्चा कुझु वधीक ॿियो कुझु बि करणु खपे। मैसेज इहो बि आहे न। अतीक साहब, छोटा बिजनेस में वो मुलाजिम नहीं है सरकारी जिसको आसरा हो कि भाई चले मुझे कुछ हो भी गया तो मुझे पेंशन मिलती रहेगी, वो इसी लालच में कर रहा होता है। लेकिन जो प्राइवेट सेक्टर में काम करता है, जो छोटा बिजनेस का करने की कोशिश करता है, SMEs की तरफ जाएँ, माइक्रो बिजनेस की तरफ जाएँ, वो कब बड़े होंगे? रक्षा कब बड़ा होकर ट्रक बनेगा? बस ये बता दें। नहीं, बड़ा अच्छा सवाल है और मेरे दिल का सवाल है ये। देखिए, कॉमन मैन की बात करते हैं इतनी सारी, तो उसमें SMEs का जो कैटेगरी है ना, वो सबसे इम्पोर्टेंट है। अच्छा, हमने हमेशा SMEs पे बात की है, और SMEs पे बात करते हैं तो एक चीज़ देखते हैं कि एक बहुत बड़ा प्रॉब्लम है, जो आप स्मॉल बिजनेस मैन, स्मॉल ट्रेडर, शॉपकीपर, जितने छोटे कारोबारी हैं, इनके लिए जो सबसे बड़ा प्रॉब्लम होता है, ये होता है इनके पास पैसा नहीं होता। इसको हम इंग्लिश में एक्सेस टू फाइनेंस बोलते हैं। ठीक है। अच्छा, बैंक्स टाइकोन्स को तो कर्जा दे देते हैं, चाहे बाद में बेशक नॉन परफॉर्मिंग लोन हो जाए, NPL हो जाए, लेकिन जो SMEs हैं, जो 82% है हमारे स्मॉल बिजनेसमैन, आप कह रहे हैं ना, वो 82% है हमारे तो टोटल इकोनॉमिक स्ट्रक्चर के, और हमारी GDP की में कंट्रीब्यूशन उनका 40% है। कब बड़ा अहम कंट्रीब्यूशन। इनके पास एक परेशानी हमेशा रहती है, और वो होती है एक्सेस टू फाइनेंस, बैंक से लोन लेना, ताकि अपने कारोबार को बढ़ावा दे सके, अपनी चीज़ों को कर सकें, कुछ एक्सपेंशन कर सकें, माल आया पोर्ट पे तो डैमरेज अदा कर सकें, इस तरह बहुत सारी चीज़ें, लंबी फहरिस्त। तो इनको हमेशा एक तकलीफ रही है, और इसके लिए हमने हमेशा बात की। गवर्नमेंट ने क्या किया है
کہ فیڈرل گورنمنٹ نے 63 بلین روپیز SMEs کے لیے اناؤنس کیے ہیں, ایک پیکیج اناؤنس کیا ابھی بجٹ آنے سے پہلے, اور اس میں انہوں نے کہا کہ یہ وداؤٹ کولیٹرل ہوگا, بغیر کسی رہن کے, گارنٹیز پہ. یہ اس کو ری فائنینس اسکیم بنا دیا اسٹیٹ بینک کا, بڑا اچھا کمال, ایک بڑی خوشی کی خبر تھی. لیکن جب اس کے پالیسیز آئیں تو اس پہ یہ تھا کہ آپ کے پاس, آپ کو پتہ ہے کہ اس وقت آپ کا انٹرسٹ ریٹ 7% ہے, تو اس پہ جو مارک اپ انہوں نے رکھا ہے وہ 9% پہ رکھا ہے. اچھا, پھر وہ کائبور اور وہ ساری چیزیں ملیں تو مزید میرے خیال سے آپ سمجھتے ہیں اس بات کو. پھر اس کے علاوہ اس کا جو ٹائم ہے, اس کا جو پیریڈ ہے جس پہ اس کو پے بیک کرنا ہے وہ 2 ایئرز رکھا ہے. اتنے چھوٹے پیریڈ میں اتنے بڑے انٹرسٹ ریٹ کے ساتھ ایک چھوٹا بیپاری کیسے پیسہ واپس کرے گا؟ وہ قرض اس کے لیے قابل عمل نہیں ہے. ہم نے یہ سفارشات دی تھی کہ بھائی اس کو 4% پہ لے کے آئیں اور اس کا ٹرمز جو ہے وہ تقریباً 10 ایئرز کریں, تو اس طرح کوئی ریلیف مل سکتی. یہ بات آپ کے پروگرام کے تحت دوبارہ ریپیٹ کی جا رہی ہے, بتایا جا رہا ہے. ابھی انہوں نے بجٹ میں, فیڈرل بجٹ میں کچھ پیسے ایلوکیٹ کیے ہیں, سندھ نے بھی کچھ تھوڑے سے پیسے ایلوکیٹ کیے ہیں SMEs کے, نہ ہونے کے برابر. تو ہم نے کہا بھائی یہ چھوٹے چھوٹے پیسے ایلوکیٹ مت کرو, ان سب کو اکٹھا کر کے ایک کنسالیڈیٹڈ امالگمیٹڈ فگر بناؤ, اس کو چھوٹے انٹرسٹ ریٹ پہ لے کے لانگ ٹرمز پہ لوگوں کو دو تاکہ سیلف فائنینسنگ پہ وہ کاروبار کر سکیں. پرائم منسٹر نے ایک بہت بڑا کام کیا احساس کے نام سے, نوجوانوں کو قرضے دینے کا جو پروگرام ہے, کامیاب نوجوان اور بہت سارے بہت انسینٹیوز آئے, اس میں ہیومن ہیڈس کو کافی فائدہ ہوا ہے. دیکھیے ایک ایگزامپل میں آپ کو دے کے بتاؤں کہ پاکستان کی ہسٹری میں کبھی اتنا ریمیٹنس نہیں آیا باہر. اس وقت ہمارے ریمیٹنسز لگ بھگ $29 بلین پہ ہیں, اور وہ ٹچ کرنے والے $30 بلین کو. مائی گاڈ, اٹس ہیوج. بالکل ٹھیک ہے, اس کو نہیں ہمیں بھولنا چاہیے. یہ فیڈرل گورنمنٹ اور پرائم منسٹر کا ویژن ہے جس سے کامیابی پہ ریمیٹنسز کو اتنا آگے بڑھایا. جب ریمیٹنسز کو اتنا آگے بڑھایا تو ہم دیکھ رہے ہیں کہ روشن ڈیجیٹل اکاؤنٹ جو گورنمنٹ کا ایک بڑا منصوبہ ہے, اس میں بھی $1.5 بلین آ چکے ہیں. تو کیا ہو رہا ہے, ہمارے جو ہیومن ہیڈز ہیں وہ پاکستان کی گروتھ میں کنٹریبیوٹ کر رہے ہیں, تو ہمیں ان کا خیال رکھنا ہے نا. ان کا خیال ہم اسی طرح رکھ سکتے ہیں جو بھائی آپ نے ابھی کہا, SMEs, اسمال بزنس مین, ایکسیس ٹو فائنینس ان کا ایزی کرنا ہوگا. یہ چیز کرنے کے لیے ہمیں دیکھنا پڑے گا کہ ہم اس میں کیا اقدامات کریں. دوسری بات ہم یہ دیکھ رہے ہیں کہ کراچی کے انفراسٹرکچر کے ڈیولپمنٹ پہ سندھ کے بجٹ میں کوئی اتنی بات نہیں کی گئی, کوئی نیا پروجیکٹ ایسا اناؤنس نہیں کیا گیا. پھر ہم یہ دیکھ رہے ہیں کہ ہمارا جو روڈ ٹرانسپورٹ سسٹم ہے کراچی کا, اسپیشلی حیدرآباد کا, دوسری جگہ کا, وہ بڑا ڈیلیپیڈیٹڈ کنڈیشن میں, لوگ بڑی پریشانی میں کام پہ جاتے ہیں, پریشانی میں کام سے واپس آتے ہیں. اس روڈ ٹرانسپورٹ کی امپروومنٹ کے لیے بھی کوئی بات کھل کر نہیں کی گئی. یہ چیزیں اس لیے کی جا رہی ہیں کہ گورنمنٹ ان چیزوں پہ دھیان دے, انفراسٹرکچر کو ڈیولپ کرے اور روڈ ٹرانسپورٹ کو ڈیولپ کرے. دیکھیے کراچی سندھ کا حصہ ہے, 70% کنٹریبیوٹ کرتا ہے نیشنل ایکسچیکر پہ, 95% SRB پہ کنٹریبیوٹ کرتا ہے آلریڈی. تو جو شہر اتنا کماکوت اور اتنا بڑا شہر ہو, ایکسپورٹ کی گروتھ میں 63% اس کا اپنا شہر ہے, تو یہ ساری چیزیں اگر آپ نہیں کریں گے, ان کی طرف دھیان نہیں دیں گے, تو آپ کا ریونیو جنریشن خود بخود کم ہو جائے گا, اور پھر آپ ڈیفیشٹ بجٹ بناتے رہیں گے جیسے یہ ڈیفیشٹ بجٹ بنا. صحیح کہہ رہے تھے. بہرحال محسن بھائی, ہی تو چلو عتیق صاحب جی ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि, त इन्हनि शयुनि खे करण जी ज़रूरत आहे. ओवरऑल असां वटि जेको असांजो नौजवान आहे उहो ॻोठनि ताईं रहे थो, उते त उनखे कुझु मिले कोन थो, न इंडस्ट्री आहे, न प्राइवेट जॉब आहे, न के अपॉर्चुनिटीज़ आहिनि. हू कराची अचे थो, कराची में परेशानियुनि खे मोड़े थो, रहाइश कान्हे का, हिते रोज़गार कोन्हे को. हुन जे लाइ कहिड़ो अहिड़ो ऑप्शन हुजणु खपे तव्हांजे ज़हन में जेको हू पंहिंजी ग्रोथ करे, सेल्फ ग्रोथ ते अचे? हुते कुझु कोन अथसि, हिते कुझु कोन अथसि. हिते तव्हां सम्झा थो अञा ॾुखियो आहे. हा, हालांकि जेसीं स्टेबल थिए. असां माइंड सेट असां वटि इहो हिकिड़ो आहे त शहर वेंदो, वॾे शहर वेंदो त वधीक पैसा कमाए सघे थो, वॾे शहर में वञी पढ़ंदो त वधीक पढ़ी वेंदो. ॾिसो, पढ़ण वारो माण्हू ॻोठ में पढ़ी वेंदो, न पढ़ण वारो माण्हू लंडन मां वापसि ईंदो, कुझु बि न सिखी ईंदो. कमाइण वारो माण्हू ॻोठ में कमाए सघे थो, उहो बहितरु आउं सम्झां थो इहो त उते महिनत कनि, छो त उते पंहिंजी जेका आहे महिनत मज़दूरी कनि उते ई, उहो बहितरु आहे, छो त उते रिहाइश बि उन्हनि जी पंहिंजी हूंदी. ॿियो त ॾिसो, हिते को अहसासु कोन्हे, हिते वॾा शहर आहिनि, हिते जा ख़र्चा तव्हां ॾिसो था त केतिरा थियो था वञनि.
ऐं सम्झां थो जे ओवरऑल फिज़िबिलिटी कढंदा महीने जी जे हिते भले हिते हुन खां भले कुझु % 10-20% वधीक इनकम ई हुजे पर ओवरऑल एक्सपेंसिस कढंदा त वरी खसारे में ई हूंदो ऐं को हुते वेही त को बिज़नेस नथो करे सघे जीअं तव्हां चओ था कि बिज़नेस करणु घुरिजे मैडम बिज़नेस छो नथो करे सघे हुते बि ॻोठनि में वेही बिज़नेस थी सघनि था माण्हू प्लॉटिंग करे सघे थो माण्हू जे माण्हू वटि अमाउंट नाहे एतिरो त माण्हू ब्रोकरी जो कमु करे सघे थो जे और जो उन खां नंढी सत्ता जो महिनत ई आहे त महिनत मज़दूरी करे ज़मींदारी में महिनत करे सघे थो जे नंढड़ो ज़मींदार आहे त ग्रोइंग ते एफर्ट करे सघे थो जे पढ़ियो लिखियो आहे दवाउनि जा कारोबार आहिनि करे सघे थो जे पढ़ियो लिखियो आहे त ॻोठ जे ॿारनि खे पढ़ाए सघे थो इलाही कुझु करे सघे थो माण्हू ऑप्शंस आहिनि करे। अच्छा अतीक साहब एक दफ़ा फिर मुझे आपकी तरफ आना पड़ रहा है एक जॉब करे 2 जॉब करे जॉब भी करे बिजनेस करे एक आम आदमी क्या से क्या करे। देखिए एक बात थोड़ी सी क्लियर कर लूँ जी एग्रीकल्चर पे बात हो रही थी जी हमारे सिंध में बहुत बड़ा पोटेंशियल है एग्रीकल्चर का बहुत वास्ट पोटेंशियल। हाँ ये मौसम भाई बता रहे हैं बिल्कुल देखिए बिल्कुल ठीक बता रहे हैं सही रास्ता मिले तो वाहिद सूबा है जिसके पास 2 पोर्ट है हाँ ठीक है ना और बहुत सारी फैसिलिटीज़ हैं। मैंने अभी सी कोस्ट की बात की एग्रीकल्चर को की ग्रोथ के लिए अगर गवर्नमेंट कुछ दिनों के लिए 1 साल के लिए टैक्स हॉलिडे कर दे हाँ एग्रीकल्चर पे जो ट्रैक्टर लिया जाए मशीनरी ली जाए सीड्स लिए जाए फर्टिलाइज़र लिए जाए इस पर टैक्स हॉलिडे ऑटोमेटिकली एग्रीकल्चर की जो ग्रोथ है वो मल्टीप्लाई हो जाएगी और लोग ज़्यादा एग्रीकल्चर आपने एम्प्लॉयमेंट की बात की कि रूरल में एम्प्लॉयमेंट कैसे करें रूरल में एम्प्लॉयमेंट ऑटोमेटिकली जनरेट हो जाता है लोगों को बड़े शहरों पे आने की ज़रूरत ही नहीं होगी कि एग्रीकल्चर पे जब बेइंतहा काम शुरू हो जाएगा तो उनको वहाँ पे जॉब्स मिल जाएंगी ब्रोकरेज मिल जाएगी मिडिल मैन का जॉब मिल जाएगा या जो भी बहुत सारे तरीके हैं जो एग्रीकल्चर से वाबस्ता हैं तो हमें अपनी मेरा एम्फेसिस यह है कि गवर्नमेंट को चाहिए कि सिंध में एग्रीकल्चर प्रोड्यूस को जिस हद तक हो सके ग्रो करे जितना देखिए वीट यहाँ होती है कॉटन यहाँ होती है राइस यहाँ होता है डेट्स यहाँ होती हैं फिशेज यहाँ है मतलब यू जस्ट नेम इट यू नो हर चीज़ बनाना फ्रूट इसमें क्या है कि हमें अगर अपने कूल चेन्स पे टैक्स हॉलिडे बन जाए ज़्यादा कूल चेन्स बन जाए वेयर हाउसिंग बन जाए साइलोज बन जाए स्टोरेज कैपेसिटीज बढ़ जाए तो आप देखें मैंने अभी बात की थी डेयरी फार्मिंग क्यों नंबर 4 पर है नंबर 1 पर आ रही क्यों वेस्ट हो जाता इसी तरह सिंध का अमरूद है बहुत सारे फल है खीरा है ये सब वेस्ट हो जाता है 30-35% खर्च होता है बाकी अगर इसको प्रिजर्व कर सकें रीप्रोसेस कर सकें तो ये फिर बहुत बड़ी तादाद में एक्सपोर्ट भी हो सकता है इसमें भी देखिए लोगों को एम्प्लॉयमेंट बड़ी तादाद में हो सकती है। तो अच्छा सर किसी के पास पैसे हैं तो बहुत ज़्यादा है और किसी के पास नहीं तो बिल्कुल भी नहीं खाने पीने की भी नहीं लेकिन अगर हम बात करें इलेक्ट्रॉनिक गैजेट्स जितनी इम्पोर्ट हो रही है इससे पहले तो हर आदमी के पास टच मोबाइल सारी चीज़ें ये सारी सहूलतें उसके पास है घर में खाना हो ना हो टेक्नोलॉजी से वो दूर नहीं है। देखिए ये डिपेंड करता है प्रायोरिटीज़ पे आपकी क्या प्रायोरिटीज़ है स्मार्टफोन खरीदना है या आम फोन से काम चलाना है आपने बच्चे की फीस पहले देनी है उसकी एजुकेशन पे ख्याल करना है उसके हेल्थ पे ख्याल करना है घर को के रिहेबिलिटेशन पे अपने ख्याल ये तो प्रायोरिटीज़ पे बात है ये हर आदमी को डिपेंड करता है पर्सन टू पर्सन तो ये इंसान की अपनी डेवलपमेंट होती है अपनी बजटिंग होती है एक घर का बजट भी खातून खुद बनाती है तो देखना पड़ता है सोर्स ऑफ इनकम कैसे इंक्रीज करना है फिर वही बात है कि इनकम का एक लेवल है वो लेवल इंक्रीज नहीं हो रहा तो एक्सेस टू फाइनेंस पे जाना है बैंक्स को चाहिए कि जो भी एलोकेशंस हैं स्मॉल बिजनेसेस इंटरप्राइजेस के लिए सेल्फ फाइनेंसिंग के लिए ज़्यादा से ज़्यादा पैसे फ्लोट करें और ज़्यादा से ज़्यादा ताकि लोग एक्सपेंशन में जा सकें। देखिए बात हो रही थी अभी कि बिजनेस करना चाहिए बिजनेस करने के लिए इसको कहते हैं सेल्फ एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप का पहला बेस ही फाइनेंस है ना तो एक्सेस टू फाइनेंस होगा उसको पैसा आएगा तो वो बिजनेस करेगा ना वो कुछ भी कर सकता है वो कंप्यूटर का बिजनेस कर सकता है वो टाइपिंग का बिजनेस कर सकता है एनीथिंग यू नो आईटी में जा सकता है ज़्यादा बिजनेस हो गए हैं जी एनीथिंग तो सेल्फ एंटरप्रेन्योरशिप जो है वो बहुत ज़रूरी है और वो एक्सेस टू फाइनेंस से ही पॉसिबल होगा। गवर्नमेंट को चाहिए कि ज़्यादा से ज़्यादा सेल्फ एंटरप्रेन्योरशिप को इनकरेज करें और एक्सेस टू फाइनेंस में जाने के लिए बैंक्स को जो लोन्स हैं एसएमईज के लिए उनको छोटे मार्कअप्स और लॉन्ग टर्म पे देना चाहिए। सही मोहसिन भाउ छा पैगाम आहे तव्हांजो सभिनी जे लाइ नौजवाननि जे लाइ पॉलिटिशियन जे लाइ ग्रोअर जे लाइ जेको तव्हां सां जुड़ियल आहे जेको
साईं आउं सम्झां थो त ॾिसो दुनियादारी आहे पई हलंदी, बजट थी वियो आहे, ख़फ़ा थी वियो आहे, ठीकु आहे केॾी कंहिं महिल थियो थो, पर आउं सम्झां थो त असांखे सोच दुरुस्त रखणु खपे ऐं असांखे डिप्रेशन खां परे रहणु खपे। छो त इंसानु परेशान आहे, पोइ साॻियूं परेशानियूं इंसानु राति जो पंहिंजे घर खणी थो अचे। कोशिशि करे जेके बि असां सां कनेक्टेड मसइला आहिनि या दुनियावी मामला अथनि, उहो राति जो घर वञे थो उन्हनि शयुनि खां परे करे त घर जो माहौल बहितर थिए। या वरी केॾी महिल माण्हू जे डिप्रेस्ड आहे या माण्हू खे स्ट्रेस आहे, छो त अॼुकल्ह मेजॉरिटी माण्हू जेके आहिनि स्ट्रेस जो शिकार आहिनि, माण्हू मञूं या न मञूं पर किथे न किथे पाण सभु हिकिड़ो स्ट्रेस जो शिकार आहियूं अॼुकल्ह। त कॾहिं कुझु दोस्तनि खे इनवाइट कजे, इहे किथे वेही अधु कलाक या 40 मिंट जीअं जे पाण ब्रेक में डिस्कस कयो पिए त जे शो खां पोइ खणी हली किथे ब्रेकफास्ट कजे, त 15 मिंट अधु कलाक माण्हू खे थोरो मतिलबु हिकिड़ो पॉज़िटिविटी जे तरफ़ वञणु खपे। हर वक़्तु नेगेटिव ॻाल्हियूं, हर वक़्तु नेगेटिव सोच, हर वक़्तु ख़फ़ा, जेसीं ज़िंदगी आहे तेसीं ताईं ख़फ़ा पिया हलंदा। ऐं न को असांजे सोचण सां को मुल्क सुधरी वेंदो, न को असीं पंहिंजे पाण खे माज़रत सां सॼा सभु चेंज कोन था करे सघूं। असीं ॻाल्हियूं भले केतिरियूं बि कयूं, मुल्क ऐं क़ौमूं ऐं सूबनि खे चेंज करणु त हिकिड़ी परे जी ॻाल्हि आहे। बहितर आहे त घटि खां घटि पंहिंजे पाण खे चेंज करण जी कोशिशि कयूं, नथा चेंज कयूं त एटलीस्ट पंहिंजा जेके मसइला आहिनि उन्हनि खां ॿियनि खे असीं इफेक्ट न कयूं, ॿियनि सां पॉज़िटिव रवैयो रखूं, ख़ुशि मिज़ाजी रखूं, त उहो बहितर हूंदो। छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुल सही कहा, बहुत बेहतरीन। हाँ, मतलब मैं एग्री करता हूँ, कफे तो चलते रहेंगे। हाँ, बिल्कुल बिल्कुल पॉजिटिव सोचो। और आपने भी बड़ी ज़बरदस्त बातें की हैं और जिस तरह से आपने मैं एक बात आपके प्रोग्राम में से अर्ज करना चाह रहा हूँ। गवर्नमेंट ने जो प्रोविंशियल गवर्नमेंट ने जो हेल्थ पे एक्स्ट्रा एलोकेशंस किए हैं 23 पॉइंट समथिंग, वो बहुत अच्छा कदम है। और हेल्थ सर्विसेज को इम्प्रूव करने के लिए जो कुछ किया, अल्लाह करे इस पे काम हो। हाँ, पहली बात। दूसरी बात ये कि हेल्थ कार्ड पे खास साइलेंट है सिंध गवर्नमेंट। पूरे पाकिस्तान की तरह हेल्थ कार्ड जितने जल्दी हो सके निकालें। लोगों को हेल्थ सर्विसेज की बड़ी ज़रूरत है। हॉस्पिटल्स पे जाते हैं, इलाज नहीं मिलता, दवाई नहीं मिलती, और कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हमारी फार्मास्यूटिकल की बहुत ज़्यादा, दवाई बहुत महंगी है। तो इस पे बहुत ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है कि लोग हेल्थ कार्ड के थ्रू अपना आसानी से इलाज करा सकें किसी भी किस्म की बीमारी। आखिरी बात जो मैं कहना चाहता हूँ वो ये है कि एक लेजिस्लेशन है सिंध गवर्नमेंट के पास, वो है थैलेसीमिया की, कि थैलेसीमिया से पाक सिंध को करना है, लोगों को थैलेसीमिया से बचाना है। उस लेजिस्लेशन पे कोई अमल नहीं हुआ, कई कागज़ों में दब गया है। वो गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि वो इस लेजिस्लेशन पे अमल कराए। ये थैलेसीमिया की बीमारी बहुत मूजी मर्ज है, सिंध में बहुत तेज़ी से बढ़ रहा है कंपैरेटिवली विद अदर पार्ट ऑफ द कंट्री। तो इनको ध्यान देना चाहिए सीरियसली इस पे, और इस लेजिस्लेशन को आगे लाएं ताकि वुड बी हस्बैंड वुड बी वाइफ शादी से पहले टेस्ट कराएं, या 2 माइनर्स की आपस में शादी ना हो, और थैलेसीमिया पाकिस्तान से खत्म हो। एक मिनट में मुझे एक बात का जवाब दें, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है। वो ये है कि थैलेसीमिया के लोगों को ब्लड की ज़रूरत होती है। क्या कोविड के दिनों में जिन्होंने वैक्सीन लगवाई है या जिनको कोविड हो चुका, कब तक वो ब्लड दे सकते हैं? बड़ा इंपॉर्टेंट सवाल है सर। देखिए, मैं खुद एक थैलेसीमिया का बहुत बड़ा सेंटर रन करता हूँ, वन ऑफ द बेस्ट इन पाकिस्तान, AMTF के नाम से। ठीक है। AMTF ब्लड डोनेशन के लिए हमेशा रिक्वेस्ट करता है, क्योंकि हमें हमेशा ब्लड की शॉर्टेज होती है इन बच्चों की जान बचाने के लिए। जहाँ तक आप कोविड से गुजर रहे हैं या कोविड की वैक्सीनेशन से गुजर रहे हैं, प्लीज़ बिफोर डोनेटिंग द ब्लड कंसल्ट द डॉक्टर से एडवाइस लें। और अगर वो आपको एडवाइस करते हैं तो आप ब्लड डोनेट करें, वरना आप कुछ दिन रुके रहें, वरना फिर आपका ब्लड नहीं लिया जाएगा। और आपने ये बात कही तो आपका मॉर्निंग शो है, बहुत खूबसूरत मॉर्निंग शो है, इससे मैं रिक्वेस्ट करूँगा प्लीज़ ब्लड देने में ना शर्माएं, जितना हो सके आगे बढ़कर ब्लड दें। इससे आप 3 लोगों की जान बचाते हैं, एक थैलेसीमिया के बच्चों के, दूसरे डेंगू के, तीसरे जो बर्न्स होते हैं उसकी बाई प्रोडक्ट से जो लोग जल जाए। तो एक दफ़ा ब्लड देने से आप 3 लोगों की जान बचाते हैं। और परवरदिगार सूरह माइदा में कह रहे हैं कि जिसने एक शख्स की जान बचाई गोया उससे पूरी कायनात की जान। तो आप इस तरह 3 कायनातें समेटते हैं, एक बार ब्लड देख के 3 लोगों की जान बचाए। और सर्जरीज में मैं देख रहा हूँ कि ब्लड की बड़ी कमी है। बहुत शुक्रिया सर, बहुत शुक्रिया। थैंक यू वेरी मच सर, थैंक यू वेरी मच मोहसिन बात, थैंक यू वेरी मच महताब बात, थैंक यू वेरी मच अदी नसीब। इन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो। सुभाणे वरी मिलंदासीं सेम टाइम ते। पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।